हाणे भाऊ अमन मार्च कयो ना, अमन मार्च यो कच्चे जे धाड़े लाइ थोरो यो पक्के जा धाड़े ला पक्के जा किथे जा गालायो ना था वड्डा धाड़े ला ये पक्के वाला वड्डा धाड़े ला बुधाया ये नौशहरो जिलो है ना तां जे जिले जो डीसी 17 अरब रुपया खाइयो इो वडो धाड़े लाया कच्चे वाला वडा गालायो छो ना था वाइस माथो कया ड्रिजो तो घणा पैसा खाइयो नथा गालायो 17 अरब यो हलो वरी इनके जय नौशहरे में डीसी लगायो वो तो अन्ना वडो ये उहे थव इनके उहे लगाईना आहिनि जेके तव्हां इलेक्शन में वोट ॾेईंदा आहियो असां ॿुधायूं था वधीक तव्हांजी मर्ज़ी बाबा पोइ रामबट न कजो बोर्ड में केरु लड़ी हे आया हे पर तव्हांजी अखि ख़राब आहे तॾहिं त चओ था सारी चश्मा लॻाए चार आवाज दुनिया में होंदा क़यामत नहीं दी चार हाणे गणी था वञो हिकु क़ुरान जो आवाज नथा जो सुभान अल्लाह क़ुरान जा आशिक़ ॾाढा हिकिड़ो माण्हू बि वञे नथो घर भला गोलीअ जो ऑर्डर इतबार कंदो अॼु मुंहिंजो टाइम ॾिनल पन्नो आखिर पर साईं वलीउल्लाह सां मुंहिंजो हिन 32 हदियूं मूंखे जे कंहिं बि सूरत में उजड़नि में वॾेरे इक़बाल वटि पहुचणो आहे मुंहिंजो पहुतो रात भाऊ तारिक जो जलसो तब मां ओॾे न वञी सघियुसि इतबार अहिड़ी का मजबूरी आहे पर उजड़नि में ख़ल्क़ मां उजड़नि जे तॾे खे मान ॾिया लतीफ़ थो चए तॾे ई वञे तिन जे जेके खिली थी कर पाए भाकुर भाइके जो वेझो विहारनि नकी तलब ताम जी रुगो पाणीअ ढुक प्यारनि काथूं कुहाड़ा की न की रुगो मोहब्बत सां था मारनि जेके सच्ची दिलि सां सारनि तिरगे जायूं ॾिजनि जिया बस हाणे मां घणो वाइज न कंदुसि न त वरी सघरा उथी न वञे छड़ा मूंसां सुबुह ताईं ॿधल आहिनि उजड़नि में त एॾा छड़ा आहिनि ट्रक भरे वञी कचे दरिया में उछ अल्लाह हाय चार आवाज केड़ा हिकिड़ो क़ुरान जो आवाज दुआ खां सवा न वञो अॼु दुआ मां अहिड़ी घुरंदुसि मरीज़नि खे शिफ़ा कर्ज़नि जा कर्ज़ दूर मैयतनि जी बख़्शिश बीमारनि खे शफ़ा छड़नि जूं शाखूं जंहिंजी हिकिड़ी थियल आहे त ॿी थियल आहे त टी थियल आहे त चोथी यको मदर सोई पंहिंजो छड़नि जो वातो पाणी हिकिड़ो क़ुरान जो आवाज़ हिकु ॿियो बांग जो आवाज़ बांग न अचे न उजड़ो परेशान थी वेंदा कयो बांग छो न आई आहे लाइट कान्हे का बैटरी ख़राब आहे लाउड ख़राब आहे या मुलो गुज़ारे हो बांग बांग हुजूर तो फरमाए कूलू कमा काल अल मुअज्जिन जे बांगो चए बांग जो जवाब दियो जेतिरो बांगे के सवाब ओतिरो जवाब ॾियण वारे खे बि सवाब ही वरी सवाल पुछना साईं बांग ईंदी आहे त गॾो छो ईंदन ॼटनि जा सवाल ई मूंखे अॼु हैदराबाद पुछो हज़रत आदम जो निकाह कंहिं पढ़ियो मुंहिंजो मूंखे दावत कान अल्लाह न कंदा क्यों वजाए वरी पुछंदा सैयद मथे या कुरान मथे ये ॼटनि जा सवाल अथव मूंखे अॻिले पुछो सैयद मथे या कुरान मथे मुझे बिन्हिनि खे घर छॾे पोइ जोने खां पुछो
सवाल ये जटन जा पंजा एकड़ो कुरान जो आवाज हल्का या वौणन मां भी निकल आया एकड़ो कुरान जो आवाज बांग जो आवाज जो मिठे मोहम्मद जे कलमे जो आवाज पढ़ो पढ़ो तो सब ला इलाहा जोर सा जल सको इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु वाला जो वोट देखा रिया तो 100 जा खर्ची दिया मुलो वही खैरा बड़ा वली अल्लाह अब्बासी अल्लाह आखिरी आवाज रही हला आखिरी वरी भेरो थोड़े हम विसरी ना वनी बांग जो आवाज कुरान जो आवाज कलमे जो आखिरी आवाज हाने बुध जा बिस्मिल्लाह जो आवाज मथा जो सुभान अल्लाह मजो ही ना है राजा बिटाई तो जो कोड़े पड़ी किताब तब हरफ मिड़ई एक जी नियत हुजे नेक त बिस्मिल्लाह बस मान के जो अम्मा मानी पो पचा बोड़ पोचा बच्चे के थन पोड़े पेरू बिस्मिल्लाह पढ़ बिस्मिल्लाह नबी से फरमायो जदे भी जिब्रील कुरान खणी इंदो ना अकेलो इंदो जदे बिस्मिल्लाह खणी आयो उन दियो 19,000 मलाइक गडो हजरत बिशर हाफी रहमतुल्लाह अलैहि बुद अल्लाह मरी वियो रब बख्श रब छो बख्शे चे हिकड़ी नेकी तुजी बणी केड़ी नमाज ते अचे पियो घटी में हिकड़ो टुकड़ो पियो कागज जो उनके खई तो उन में लिखलो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम चुम्मी दई अखिन ते रखी खणी अची कुरान सा गड रखी बिशर मुझे बिस्मिल्लाह जी इज्जत कई मां रब तोखे सब कुछ माफ करे जन्नत दे सब साथी दुआ जला हाथ खणो अल्लाहुम्मा लकल हम्दु कुल्लु दुआ कयो मुंहिंजी घरवारी अस्पताल में आहे उनखे अटैक थियो आहे फालेज अल्लाह ताला सेहत अता फरमाए तो जलसे में खोड़ अनेक बाना साले रहींदा आहे ए अल्लाह सभिनी जो वेहण ॿुधण कबूल ए अल्लाह बीमारनि खे शिफ़ा ॾे औलादनि खे साले औलाद ए अल्लाह असांजे कमनि कोताहिनि खे माफ़ अय अल्लाह इकबाल जी नंढड़न जे सुन्नत जे मौके ते हेड़ो दीनी प्रोग्राम अल्लाह इन बचड़न जो उम्र में बरकत दे अल्लाह इनके हाफिज बना आलिम बना कारी बना मुजाहिद बना दीन जो दाई बना पीमा जे अखिन जो ठार बना अय अल्लाह सही फयाज जी मेहनत सा वलीउल्लाह जी मेहनत सा वडे इकबाल जी हिम्मत ऐं जज्बे सा मुझे मौला ये बचड़न जो उम्र में बरकत दे अल्लाह सभिनी जे बच्चन के घोट कर सभिनी पी मां के बच्चन जो खुशो ए अल्लाह असांजी मैयतन जी बख्शिश कर अल्लाह असांजी मैयतन जी बख्शिश इन उजन जे गोठ के दीन सां आबाद कर कुरान सां आबाद ए अल्लाह जेके मकरूज हैं मौला उनके कर्जन के दूर फरमा जेके बीमार हैं उनके शिफा दे मुझा करीम रब कंहिंजे हथन के खाली न जिन जे शादियुनि जा मामला अटकिया पिया है अल्लाह उन्हनि जो सियारो सजायो कर मुझा मौला पंहिंजो फज़ल फरमाए केॾी जमायत आई आहे सभिनीन हथ खे फ़लस्तीन जे मज़लूम मुसलमाननि जी मदद फरमा अल्लाहुम्मा अंसुरिल इस्लाम वल मुस्लिमीन अल्लाहुम्मा अंसुरिल इस्लाम वल मुस्लिमीन ए अल्लाह हमास के मुजाहिदन जी गैबी मदद फरमा इसराइल ते पंहिंजो कहर नाज़िल कर वशद्दिद शमलहुम वखर्रिब दियारहुम वज़लजिल अक़दामहुम वमज़्ज़क़हुम कुल्ल मुमज़्ज़क़ ए अल्लाह जे बदर में अबू जहल के नाकाम क्यों ही ये इसराइल के नाकाम ये पांजे हबीब के कामयाब की अल्लाह ये फ़लस्तीन जी मुजाहिद ये अल्लाह जी हिजरत वाली रात अबू जहल जे तदबीर उनके टोड़े पांजे हबीब के कामयाब ए अल्लाह मुसलमानों की गैबी मदद फरमा गैबी नुसरत फरमा गैबी ताईद फरमा असा के मक्के मदीने जो मुसाफिर बना अल्लाहुम्मा सल्ली अला शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस ते पई वेझो अची वई आहे अल्लाह इन नौशहर ज़िले में सैयद अब्दुर्रहमान जी क़ियादत में सैयद अब्दुल अलीम जी क़ियादत में बाऊ वलीउल्लाह जी क़ियादत में
वॾो काफ़िलो लाड़काणे पहुची शहीद इस्लाम जी पाक खून खे सलाम। मुंहिंजा मौला पूरी जमात जो विहण ॿुधण क़बूल फरमा। सब साथी दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला इस्म मुहम्मदिन जिस्म मुहम्मदिन रूह मुहम्मदिन बलद मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम। मौला जेतिरो टाइम दुनिया में रहा कलमे जे तमार सां रहा पाण ॾे घुराए ज़ुबान ते पाक कलमो जारी फरमा। आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद